नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असां तव्हांखे लाहौर खां ख़बर ॾींदा हलूं त गैर सरकारी तंज़ीम जी हिकु रिपोर्ट मंज़र आम ते आई है, जंहिंमें ॼाणायो वियो त पाकिस्तान में ॿारनि सां जिनसी तशदद जे वाक़िअनि में ॻणती जोॻी हद ताईं वाध रिकॉर्ड कई वई। हिकु साल में 3832 ॿारनि खे जिनसी तशदद जो निशानो बणायो वियो आहे। अंगनि अखरनि मूजिबि पाकिस्तान में हिकु साल में 2094 ॿारड़ियूं ऐं 1780 ॿारड़ा जिनसी तशदद जो शिकार थियल आहे। नंढी उमिरि में शादियुनि जा वाक़िआ 130 पेश आया आहिनि। रिपोर्ट मूजिबि 46 ॿारनि खे तइलीमी इदारनि में जिनसी तशदद जो निशानो बणायो वियो आहे। ॿारनि ते जिनसी तशदद जो सभ खां वधीक वाक़िआ पंजाब में पेश आहिनि। पंजाब में 2403, सिंध में 1006 वाक़िआ रिपोर्ट थियल आहिनि। बलूचिस्तान में 98, वफ़ाक़ी गादी वारे शहर इस्लामाबाद में 130, लाहौर में 148 ऐं खैबर पख्तूनख्वा में 145 वाक़िआ पेश आहिनि। जॾहिं त आज़ाद कश्मीर में 34, गिलगित ऐं बिल्तिस्तान में 6 ॿारनि खे जिनसी तशदद जो निशानो बणायो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।